अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फयाज़ नाज। नाज़रीन, पाकिस्तान ज़ाहिर आहे दुनिया जी उहा पंहिंजो हिकिड़ी जॻह हुआ जिते ख़बरूं ॼण चओ त असांखे को मणे मुंहुं ख़बरूं रोज़ु मिलनि थियूं, रोज़ु हेडलाइन्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हवालनि खां ठहंदियूं रहनि थियूं। अॼोके हिन प्रोग्राम में जेको असां गुफ़्तगू कंदासीं टे मेजर इशूज़ हूंदा। हिकिड़ो त जेको आहे उहो असां ॾिसूं था पिया त कुझु ॾींहंनि खां वठी जेका इजलास थियो हुयो जेको वज़ीर आज़म जी सरबराही में, उनजी ख़बर जेका हिकिड़ी पेपर में छपी हुई, उन ते जेको आहे जेके एतिराज़ हुया ऐं सिरल एल्मेडा जेको जंहिं उहो सहाफ़ी जंहिं उहा ख़बर ॾिनी हुई, उनजो नालो बि जेको आहे एग्ज़िट कंट्रोल लिस्ट में विधो हुयो। कल्ह जॾहिं चौधरी निसार अली ख़ान उनजो नालो एग्ज़िट कंट्रोल लिस्ट मां कढियो पियो त उन वक़्तु जेको आहे कोर कमांडर कॉन्फ्रेंस जो जेको आहे जेको आयो जेका ख़बर DGISPR जे पारां जारी कई हुई, उनमें चयो वियो त इहा ख़बर जो लीक थियणु मुल्की सलामती लाइ वॾो सवालिया निशान आहे, उनजी ब्रीच आहे, उन सलामती जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। उनजे बारे में ख़बर जेका हुई उनमें बि इहा हुई त पाकिस्तान जे अंदरि सिविल मिलिट्री लाॻापा जेके आहिनि उहो कयो, उनमें का बहितर का इक्वेशन हिन वक़्तु न हली रही आहे। ऐं हिन भेरे बि असांखे उहो नज़र आयो त ॼण चओ त कल्ह जेको ISPR जो जेको बयानु हुयो उनखे ॾिठो ईअं पियो वियो त उनमें जेको वर्ड हुया त इहो लिखियो हुयो त इहा फीड कयल स्टोरी आहे, फैब्रिकेटेड एंड फीड कयल स्टोरी आहे जेका फॉल्स आहे। उनमें काफ़ी माण्हू उनखे वठनि था ॼण चओ त उहा हुकूमत ॾे उनजो इशारो आहे त उन्हनि फीड कई सहाफ़ी खे। इहो टेंशन जेको आहे उहो मुल्की सतह ते पंहिंजी जाइ ते आहे। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त कराची जे अंदरि जेका अॼु डेवलपमेंट थी आहे, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जेका आहे उन हवाले सां जेको पाकिस्तान जो पोयां टाइटल हणी फारूक सत्तार जी सरबराही में उनखे नई पार्टी जे तौर ते जेको आहे चयो वियो हो ऐं अल्ताफ़ हुसैन खां लातालुकी जेको इज़हार कयो वियो। अॼु अल्ताफ़ हुसैन जे हामियुनि जेको आहे कराची प्रेस क्लब जे अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। इहे जेके आहिनि ॿई वाक़िया जेके आहिनि उहे असांखे कहिड़े तरफ़ वठी वेंदा, इन्हनि जे विच में का पाण में ॻंढापो बि आहे या न, उन सां गॾोगॾु अॼोके प्रोग्राम में असां ॻाल्हाईंदासीं सुभाणे यानी 16 तारीख़ ते 18 अक्टूबर जे शहीदनि जी यादि में रैली जेका आहे पीपल्स पार्टी कराची में कढी रही आहे, जंहिंजी सरबराही बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाण कंदो। इन्हनि टिनी मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मुल्क जे नामे दानिश्वर तज़ीनिगार एडवोकेट शाह बुस्तो साहब जो, त उनके सां गुफ़्तगू कयूं। शाह साहब सलाम अलैकुम। साईं, सिविल मिलिट्री लाॻापा ऐं जेका ही ख़बर डॉन में छपी, तव्हांजो छा पंहिंजो तजुर्बो आहे उन हवाले सां? साईं ॾिसो, हाणे पाकिस्तान जी तारीख़ में इहो हिकिड़ो तसलसल रहियो आहे। रीसेंट हिस्ट्री में बि तव्हां ॾिठो त मेमो गेट जेको हुयो उहो बि दरअसल हिकिड़ी चार्जशीट हुई। उन वक़्त जी जेका हुकूमत हुई उनजे ख़िलाफ़, त उन दौर जी हुकूमत जेको अमेरिका में सफ़ीर मोकिलियो आहे, उन जॾहिं उते सफ़ारतकारी जे दौरान पंहिंजो जेको हुनजो ड्यूटियूं हुयूं, जेको हुनजो फ़र्ज़ु हो निभाए रहियो हो, त हू उन ते इल्ज़ाम लॻायो वियो त कैरी लूगर बिल जो जेको मतन हुयो उन में जेके कुझु शर्तूं हुयूं त मिलिट्री ते इहो ख़र्चु न थींदो या वग़ैरह वग़ैरह, उहे ॼाणी बुझी इहो तासुरु पैदा करण जी कोशिशि कई वई त पीपल्स पार्टी उन पंहिंजे एम्बेसडर जे थ्रू अहिड़े क़िस्म जी इहा साज़िश कई आहे जंहिंसां मुल्की वक़ार ऐं जेका असांजी जेके आर्म फोर्सिस आहिनि उन्हनि ते जेको हिकिड़ो नेगेटिव असरु पियो आहे ऐं सॼी दुनिया में जग रसाई थी आहे। त हाणे इहो को नओं एपिसोड कोन्हे असां वटि, ऐं हमेशह इहे तरीक़ा असां ॾिठा आहिनि त जॾहिं ॿियो कुझु नज़र न ईंदो आहे, जॾहिं सियासी जेके हुकूमतूं आहिनि उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां बचाव करण में कामयाबु थी थियूं वञनि ऐं इम्पॉर्टेंट डिसीशन्स थियणा हूंदा आहिनि, त पोइ अहिड़े क़िस्म जा जेके दॿाव आहिनि उहे यकीनन ईंदा आहिनि। पर कल्ह जेका शइ मूंखे जंहिं वधीक पिंच कयो, जंहिंसां मूंखे ॾुख बि थियो, त कल्ह मतिलबु सॼी दुनिया खे ख़बर पइजी वई त फ़ौज ऐं असांजी जेका
पॉलिटिकल गवर्नमेंट आहे उहे बिल्कुलु न सिर्फ़ु हिक ॿिए जे हिकिड़े पेज ते न आहिनि बल्कि हिक ॿिए जे कंहिं तरीक़े सां कंहिं हद ताईं साम्हूं बीठल आहिनि छाकाणि त इहो सभु कुझु करण जी का ज़रूरत कोन हुई ऐं ख़ासि तौर ते हिकिड़े अहिड़े मौक़े ते ऐं जेकॾहिं उन लिखियो बि सही त तव्हां लीगल नोटिस ॾेई छॾियो आहे या घटि में घटि उनजी वज़ाहत करे छॾियो आहे त भई का ॻाल्हि न थी हुई न पर तव्हां एज़ अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान लॉयर बि आहियो तव्हां सम्झो था त उहा ख़बर तव्हांजी नज़र मां गुज़री हूंदी मां पढ़ियो त इहो को वाक़ई मुल्की इस्लाम लाइ को ख़तरो आहे जेकॾहिं मुल्की सलामती अची हिकिड़े नंढड़े जेको आहे सो राइट अप ते वञी बीठी आहे त पोइ त हाणे अलाह असांजो हाफ़िज़ आहे ऐं न्यूक्लियर स्टेट आहे पाकिस्तान ऐं अमेरिका में तव्हां डिबेट ॿुधो त उहो त बिल्कुलु ॼण त जेको बि तव्हां जे हद ताईं ॾिसो था त वञी सघनि था वञनि था पर हुते सिक्योरिटी जो त वास्तो कोन्हे हुन सां पर छा आहे त असां वटि प्रॉब्लम इहो आहे त जेका आर्म फोर्सिस जो जेको डायरेक्टली पॉलिटिकल डोमेन में जेको हुजणु आहे उन सां जॾहिं पॉलिटिकल डोमेन में के अहिड़े क़िस्म जा डेवलपमेंट्स थियनि था त उहे ज़ाहिर आहे डायरेक्टली फ़ौज जे मथां था अचनि अमेरिका में ईअं कोन्हे दुनिया जे ॿियनि मुल्क ईअं इंडिया में बि कोन्हे ईअं इंडिया में बि सख़्तु तनक़ीद थी थिए मोदी ते सिविल सोसाइटी बि करे थी अपोजिशन बि करे थी पर उहो पॉलिटिकल सर्किल्स जे अंदरि ई आहे उहे सोशल ऐं पॉलिटिकल सर्किल जे अंदरि आहे उन में कंहिं जनरल खे ज़रूरत कोन्हे का जो इहो चवनि त तव्हां पंहिंजे हिकिड़े मीटिंग में अहिड़े क़िस्म जी जेका ॻाल्हि थी आहे उहा छो थी या असांजे मथां इन सां सिक्योरिटी जो जेको असांजो जेको इंट्रस्ट आहे उहो हर्ट थियो आहे छाकाणि त इहो असांजो हिकिड़ो मख़सूस निज़ाम आहे असांजे निज़ाम जो हिकिड़ो मख़सूस ईअं खणी चओ त अहिड़ो को हुनजो स्ट्रक्चर आहे जंहिंसां इहा ॻाल्हि पई थींदी जेसि ताईं फ़ौजूं बैरक्स में हली वञनि या अची वेही रहनि पाण संभाले ॾिसो न तव्हां जेकॾहिं सियासी मैदान में डायरेक्टली इनडायरेक्टली हूंदव त पोइ तव्हां कीअं था एक्सपेक्ट कयो त तव्हां ते इहे ॻाल्हियूं न थींदियूं उहे थींदियूं जॾहिं तव्हां बि जेको आहे डायरेक्टली चवंदव त इहा हुकूमत नाकाम वई आहे या जेको आहे नेशनल एक्शन प्लान में जेको आहे सो सिविल गवर्नमेंट फेल वई आहे या असांखे ओतिरो जेतिरी तवका आहे गवर्नेंस हुजण जी बहितर हुजण जी ऐं करप्शन ख़तमु थियण जी उहा न थी आहे हाणे इहो कमु त कोन्हे न इहो कमु त बेसिकली आहे डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन्स जो न सिर्फ़ु बल्कि इहो चयो वियो त हुकूमत जी नाअहलियुनि जे करे जेको आहे जेके ऑपरेशन जा गेन्स आहिनि उहे असां ज़ाया था कयूं उहे ज़ाया थी विया त हाणे जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कंदव त पोइ तव्हां इहा बि तवका कयो त तव्हांखे बि जवाबु मिलंदो भई जितां मिलियो सो मां सम्झां थो त इहो का नई ॻाल्हि कोन्हे फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे त हिन वक़्तु गेट नवाज़ शरीफ़ आहे नवाज़ शरीफ़ खे जेको आहे सो कॉर्नर करिणो आहे ऐं इमरान ख़ान साहिबु तयारी थो करे 3 अक्टूबर ते चढ़ाई करण जी इस्लामाबाद में जगरसाई हाणे थींदी असांजी जंहिं क़िस्म जा इहो तमाशा थींदा न इहा जगरसाई आहे त हिकिड़ो नॉर्मल स्टेट जे तौर ते तव्हां मुल्क खे न हलाइण जो ऐं तव्हां पंहिंजी मर्ज़ी हाणे त जॾहिं सुप्रीम कोर्ट तव्हांजी पिटीशन एक्सेप्ट बि करे छॾी आहे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो कयां हाणे तव्हां पीटीआई जी ॻाल्हि पीटीआई जी ॻाल्हि थो कयां पीटीआई जी जॾहिं सुप्रीम कोर्ट तव्हांजी पिटीशन एक्सेप्ट करे छॾी आहे हुनजी डेट बि मुक़ररु थी वई आहे हुनजी हियरिंग बि थियणी आहे हाणे छाजो धरनो आहे हाणे माना हिन मतिलबु इहो थियो तव्हां सुप्रीम कोर्ट जे मथां था प्रेशर विझणु चाहियो छो था विझणु चाहियो कंहिं तव्हांखे चयो आहे छा असांजो मुल्क हिन वक़्तु जंहिं सूरताल में अॻु में ई फाथल आहे छा अहिड़े क़िस्म जी सियासत जो जेको आहे सो बर्दाश्त करे सघे थो त इहे सभु ॻाल्हियूं त असांखे नज़र कोन थियूं अचनि नज़र कहिड़ी त अचे त अलमेडा जेको हिकिड़ो आर्टिकल लिखियो आहे उहो बि राइट अप आहे हिकिड़ो मुंहिंजे जंहिंमें बि हुन लिखियो आहे त अननोन सोर्सिस आहिनि हुन में हिकिड़ी घणे भाङे त हुन में हुन स्पेकुलेशन कई आहे न डॉन जो एडिटर जेको हुयो उन्हनि जो चयो लफ़्ज़ उन्हनि जा आहिनि त उहो त दे विल वेरीफाइड चेक्ड एंड फैक्ट चेक उहो त बाद में हुननि चयो न उहो त हुननि पर जेको हुन शुरू में लिखियो आहे जेकॾहिं हुनखे तव्हां पढ़ी वञो आहे त कहिड़ो फ़र्क़ु पए आहे पर हाणे त ॻाल्हि उहा ज़ाहिर आहे डॉन चवंदी त उहे असां बिल्कुलु ज़िमेदारी सां था चऊं अचो पोइ ॾियो न डॉन खे तव्हां लीगल नोटिस छो था ॾियनि प्रोसिक्यूट कनि न हुनखे जेकॾहिं वाक़ई इहा ॻाल्हि न थी आहे ग़लति आहे त प्रोसिक्यूट कयो तव्हां छो था कयो तंहिंजे करे मां सम्झां थो त इहो सॼो जो सॼो जेको आहे हिकिड़ो जेको असांजी सियासत जा जेके हिकिड़ा मां सम्झां थो त पुराणा जेके हिकिड़ा फ़रसूदा तरीक़ा आहिनि ऐं जेका पावर जी जेका हिकिड़ी उघाड़ी जेका जंग आहे हीअ जेको चइबो आहे नवंबर जे हवाले सां जेका सभिनी ॻाल्हियुनि खे लिंक पियो कयो वञे त नवंबर में आर्मी चीफ जी जेका आहे पंहिंजो मुलाज़मत जेका आहे उहा पूरी थींदी राहिल शरीफ़ जी
ही धरणा भी उन कॉन्टेक्स्ट में ॾिठा वञनि पिया ऐं ही जेका आहे जेको प्रेशर आहे उनखे बि उन हवाले सां तव्हां इन ॻाल्हि खे केतिरो हथु साईं ॾिसो न, जॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जो माहौल पैदा कंदव त पोइ इहे सभु कया सारियूं थींदियूं। हाणे हिन स्टेज ते जंहिं तरीक़े सां इहो सॼो हिकिड़ो जेको टेंशन क्रिएट थियो आहे, कोर कमांडर्स जी कॉन्फ्रेंस में वेही जेको आहे जॾहिं अहिड़े क़िस्म जा बयान ईंदा त उन सां त ज़ाहिर आहे पोइ त इहे सभई स्पेकुलेशन सभई जेको आहे कया सारियूं थींदियूं न त भई छो थो थिए। ॾिठो वञे त हिन वक़्तु पाकिस्तान इंडिया जो जेको मामिलो आहे उहो अञा ताईं ॼण हिकिड़ी बैन अवी मीडिया में मौजूदु आहे, अञा उन ते डिस्कशन पियो हले थो, अञा मुख़्तलिफ़ हवालनि सां मीडिया में जंग पई हले। इंडिया में तव्हांजा उन्हनि जेके पाकिस्तानी आर्टिस्ट आहिनि जिन फिल्मनि में उन्हनि कमु कयो आहे उन्हनि फिल्मनि खे उन्हनि बैन करे छॾियो आहे। तव्हां हिते जेके चैनल्स हलंदा टीवीअ जा केबल जूं सभु इंडियन मूवीज़ त हलाइण बंदि करे छॾियूं आहिनि। माना कल्चरल हिकिड़ी जेका वॉर हुई उहा त कंहिं हद ताईं मेच्योर स्टेज ते पुॼी चुकी आहे। सियासी तौर ते बि तव्हांजो इंडिया सां जेको आहे भत बिरादरी ख़तमु आहे, सफ़ा ॻाल्हियुनि जे हद ताईं बि सार्क कॉन्फ्रेंस मुलतवी थी वई आहे ऐं तव्हां ॻाल्हियुनि लाइ बि हिक ॿिए सां तयारु न आहियो। हाणे बाक़ी छा बचो आहे? वरी हिन विच में ऑपरेशनल हूंदो आहे, उहो त हिकिड़ो मतिलबु ज़ाहिर आहे ॿिन्ही तरफ़नि खां कैजुअलिटीज़ थींदियूं आहिनि, उनमें त उहो त ऑपरेशनल आहे, उहो त वॉर्स जे दौरान बि थींदो आहे, वाइट फ्लैग मीटिंग कंदा आहिनि। पर मां जेका ॻाल्हि थो कयां त असांजे मुल्क जो हाणे माहौल छा थी वियो, इंडिया त विसरी वई असांखां, हाणे पाण में लॻी विया आहिनि। ऐं इन जो सबबु छा आहे या इन जो नतीजो छा निकिरंदो, कुझु बि कोन निकिरंदो सवाइ हिन जो पाकिस्तान जा वधीक मां सम्झां थो त हिकिड़ो फ्रेजाइल स्टेट नज़र ईंदो, हिकिड़ो इमेच्योर स्टेट नज़र ईंदो, हिकिड़ो अहिड़ो स्टेट नज़र ईंदो। हीउ जेको कराची वारी डेवलपमेंट आहे इहा छा आहे? कहिड़ी कराची वारी डेवलपमेंट? जेका अॼु प्रेस कॉन्फ्रेंस थी कराची में त खोड़ डेवलपमेंट्स थींदियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे कराची प्रेस, ॾिसो हाणे ॻाल्हि ॿुधो, मां मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, मां इहो आर्टिकल बि लिखियो हुउमि डॉन में, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त अल्ताफ़ हुसैन खे तव्हां यू कांट जस्ट विश हिम अवे। तव्हांजे ख़्वाहिशनि सां अल्ताफ़ हुसैन जी जेका फॉलोइंग आहे कराची में या जेका हुनजी उर्दू स्पीकिंग कम्यूनिटी में जेका बावजूदि हुनजे इन्हनि सभिनी तक़रीरनि जे ऐं मुल्क जे ख़िलाफ़ु साज़िशुनि जे या इंडिया सां जेके हुनजा वास्ता रहिया आहिनि हुनजे, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि मां सम्झां थो त कराची में हुनजो या उर्दू कम्यूनिटीअ में हुनजो तमामु घणो असरु रसूख़ हाणे बि आहे ऐं इन जो इज़हार पियो थींदो, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां थींदो। मां सम्झां थो त हीअ ॻाल्हि पंहिंजे अंदरि में केॾी हुआ जेको हिकिड़ो माण्हू आहे जेको मुल्क जे लाइ माना जंहिंजे लाइ मुल्क जा इदारा चवनि था हीउ ट्रेटर आहे, गद्दार आहे, जेको बाक़ाइदा तक़रीरुनि में जेको चए थो त मुल्क जेको आहे पंहिंजो मुल्क जे ख़िलाफ़ु नाराज़ आहे, जेको अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि में पंहिंजे पार्टी वर्करनि सां ॻाल्हाए थो, उते जेको आहे हिंदुस्तान खे चए थो त अचो मुंहिंजी मदद कयो। मतिलबु उन माण्हू जो एॾो इन्फ्लुएंस हुजणु ऐं बाक़ी जेके पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणनि था, उहा मुहिब वतन क़यादत जेका आहे उहा कराची जे अंदरि पंहिंजो स्पेस न वठी सघंदी, इहो केॾी वॾी ज़ालिम आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं ॾिठो वञे जंहिं तरीक़े सां हिननि अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे अची प्रेस क्लब में, इहो वरी बि हिकिड़ो पॉज़िटिव डेवलपमेंट आहे न। बंदूक त कोन खईं अथऊं, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु हुननि को बलोचिस्तान वांगुरु हथियार त कोन खया आहिनि। तव्हां हुनखे जेकॾहिं रोकींदव त उनजा खोड़ ॿिया रुख बि आहिनि ऐं भली असां ॾाढो ओवर कॉन्फिडेंट आहियूं त असां जेको आहे सभु कुझु ठीकु करे सघूं था, असां जॾहिं मर्ज़ी पवंदी त असां डंडे जे ज़ोर ते पूरो मुल्क ठीकु करे छॾंदासीं, पर ईअं कोन्हे। हे वक़्तु आहे जॾहिं तव्हां सियासी जेके बि आवाज़ आहिनि उन्हनि जो जेको जमहूरी रस्तो आहे उहो उन्हनि खे रोकण खां उन्हनि जो उहो रस्तो न रोकियो। अॼु जेकॾहिं उहो अचनि था चवनि था भई ठीकु आहे असांखे सियासत करण जो मौक़ो ॾियो, असां जमहूरी सियाफ़त करणु चाहियूं था, पाकिस्तान जे वहदत जे अंदरि रही करणु चाहियूं था, त तव्हां हुनखे करण जो न। पर ॿुधो जेकॾहिं अल्ताफ़ हुसैन उतां वेही करे थो अहिड़े क़िस्म जी हरकत जंहिंसां तव्हांजो बिल्कुलु न कई आहे, 10 दफ़ा कई आहे, त तव्हां उनखे छो था ट्राए कयो? उहो त अञा बि पाकिस्तानी सिटीज़न आहे न, उन पाकिस्तानी सिटीज़नशिप पंहिंजी रिनाउंस त कोन कई आहे। ॻाल्हि आहे त सियासी तौर ते तव्हां हुनखे तॾहिं ख़तमु कंदव जॾहिं जेके हुनजा बुनियाद आहिनि उहे ख़तमु कंदव न।
हाणे आम माण्हूअ खे जेको कराची में रहंदड़ जेको उर्दू स्पीकिंग आहे उहो त सम्झे थो, काफ़ी वॾी तइदाद में उहो सम्झे थो त भई इहा सॼो जेका जोड़ जेका आहे, जेको जंहिं तरीक़े सां अल्ताफ़ हुसैन खे जिते पुॼायो अथऊं उनजे पुठियां जेके आहिनि सो इहे हथ आहिनि। ऐं ओवरनाइट उहा पार्टी जेका अल्ताफ़ हुसैन ते तौबा नौज़बिल्लाह कलमो भरींदी हुई, उहा पार्टी ओवरनाइट जेको आहे अॼु ताईं पाकिस्तान जेको आहे सो नवाज़ थी वई, जो हुननि न सिर्फ़ु हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो ऐलान बग़ावत करे छॾियो, पर हुनजे ख़िलाफ़ु बग़ावत जो जेको आहे करारदाद बि पास कई। त इहो ओवरनाइट जेका सेंटिमेंटल चेंज आई आहे इहा माण्हुनि खे हज़म कोन थी आहे ऐं हज़म कोन थींदी। जेतिरो तव्हां दबाव विझंदव ओतिरो इन जो दबाव जो त मसइलो न आहे। फारूक सत्तार त पाण चयो त जेकॾहिं असांखे उन ॾींहुं प्रेस कॉन्फ्रेंस करणु ॾिनी वञे हा जंहिं ॾींहुं रेंजर्स उनखे प्रेस क्लब जा, त असां इहा ई प्रेस कॉन्फ्रेंस कयूं हा त असां हाणे अल्ताफ़ हुसैन जी इन तरह जी शयुनि खे असां डिफेंड नथा करे सघूं। बिल्कुलु मतिलबु इहो त हुननि जी पंहिंजी जेका आहे पंहिंजो व्यू पॉइंट आहे न। ॾिसो न, पर उहो न थियो ऐं उन खां पोइ जेकी डेवलपमेंट थी आहे उहा मसइला हाणे पाकिस्तान जेका मिसाल जेको तव्हां चओ था न, हीअ जेका आहे पुरअमन नमूने सां पॉलिटिक्स करणु चाहिनि था। असां ॾिठो आहे त हिते केतिरा माण्हू पकड़िया आहिनि जन एतिराफ़ कयो आहे त जेको असां रा खां जेको आहे ट्रेनिंग वठी आया आहियूं। सहूलत मिर्ज़ा जी स्टेटमेंट जेका मूंखे तव्हां इहो ॿुधायो, उहा रिकॉर्ड ते तव्हांजी मां ॻाल्हि थो कटियां, ऐं उन खां अलावा जेको हीउ तव्हां ॾिठो त हथियारनि जो एॾो वॾो ज़ख़ीरो हिकिड़े घर कंहिंजे दौर में थियो? परवेज़ मुशर्रफ जे दौर में। केरु हो परवेज़ मुशर्रफ? परवेज़ मुशर्रफ पाकिस्तान जो फ़ौजी जनरल हो। पोइ कयो न ट्राए परवेज़ मुशर्रफ खे, अबेटमेंट में कयो न हुनजे अंदरि, पकड़ियो न हुनखे, उनजे दौर में थियो। उहो उन दौर में थियो ऐं उन दौर में परवेज़ मुशर्रफ जो वॾे में वॾो अलाए अल्ताफ़ हुसैन हुयो। सिंध में जेका गवर्नमेंट हुई सिंध जी प्रैक्टिकली MKM जे हथ में हुई ऐं बाबर गौरी जेको हो उहो पोर्ट एंड शिपिंग जो मिनिस्टर हुयो। पोइ मोकिलियो न परवेज़, छाकाणि त उहो जनरल आहे, उहो मथां लही आहे। बल्कि उनखे त तव्हां अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो VVIP ट्रीटमेंट ॾेई ॿाहिरि मोकिले छॾियो, ॿाहिरि डांसियूं थो करे वेठो, हुनखे परवाह ई कोन्हे का। ॾिसो न, या त तव्हां सियासत कयो या त तव्हां मुल्की सालमियत जी ॻाल्हि कयो, ॿई शयूं न हलंदियूं। मतिलबु ईअं कोन थींदो त भई हाणे असां जेको चऊं था उहो सही आहे। हाणे थींदो छा, इहो जेकॾहिं ज़रदारी करे आहे, इहो ज़रदारी जे दौर में थिए आहे त ज़रदारी खे त टंगे छॾनि आहे। हाणे मां हिकिड़ो ॿियो सुवाल थो कयां, कराची जी जे अंदरि जेका हीअ त ठीकु आहे एस्टेब्लिशमेंट कयो, हे कयो, हो कयो, उहो वॾी ॻाल्हि आहे। कराची जे अंदरि थींदो छा? साईं ॾिसो हाणे मां ॾिसां थो हीअ जेको फारूक सत्तार कंपनी आहे, पाक सरज़मीन पार्टी आहे, उन वटि जेके आहिनि काफ़ी जेके आहिनि चवनि था अनीस कैम खान जे दौर जा जेके उन्हनि जा सेक्टर इंचार्ज हुया ऐं पंहिंजो जेको आहे हीअ यूनिट इंचार्ज हुया, उहा तनज़ीम जो वॾो हिसो पाक सरज़मीन पार्टी जॉइन करे चुको आहे। मूंखे तव्हां इहो ॿुधायो, पाक सरज़मीन पार्टीअ में जेके माण्हू विया आहिनि उहे केरु आहिनि? उहे त उहे ई आहिनि न जेके MKM में हुया। हाणे उहे जेको आहे खीर में धोपिजी विया न, उहो बि ॻाल्हि आहे न। छो बि ॻाल्हि आहे? मां चवां थो तव्हांखे जवाबु थो ॾियां न मां। जॾहिं नियत ई तव्हांजी साफ़ कोन्हे का, तव्हां जॾहिं बुनियादु ख़तमु नथा करणु चाहियो, जॾहिं तव्हां जड़ ख़तमु नथा करणु चाहियो, तव्हां सिर्फ़ु जेको आहे हिकिड़े मख़सूस एजेंडा ते था हलो, त पोइ नतीजा त तव्हां चवां थो कराची जो मंज़रनामो छा थींदो? इहो ई थींदो न त तव्हां जेकॾहिं ॾिसो कराची जे शहर में माण्हू जेको रहे थो उहो ॾाढो अवेयर माण्हू आहे, मेट्रोपॉलिटन ऐं बल्कि कॉस्मोपॉलिटन जेको आहे सोच रखण वारो माण्हू आहे, वर्ल्ड व्यू रखण वारो माण्हू आहे। उहो शयुनि खे ॾिसे थो। तव्हां अहिड़े तरीक़े सां न कयो जंहिंसां इहो तासुर वञे त हिकिड़ी पूरी कम्यूनिटीअ खे तव्हां जेको आहे भित सां था लॻायो। ऐं छो था लॻायो इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। जॾहिं हाणे हो गोॾा टेके वेठा आहिनि, हाणे सभु कुझु करण लाइ त तव्हां कम्यूनिटी माना कंहिंखे गोॾे सां मतिलबु ॾिसो न, हिन वक़्तु जेको बि पाकिस्तान PSP में वञण लाइ वञे थो उहो ॼण त हिकिड़े सेफ ज़ोन में, कंफर्ट ज़ोन में अची थो वञे। बाक़ी जेके उन्हनि जी पंहिंजी क़यादत अथनि, उहा ई जेका क़यादत उन्हनि जे अॻु रही तव्हां त क्रिमिनल खे क्रिमिनल करे वठो न। यस, तव्हां त क्रिमिनल खे क्रिमिनल रियासत खे ईअं करणु घुरिजे। बिल्कुलु सही। हाणे जेकॾहिं तव्हां ईअं नथा कयो, मतिलबु छा था कयो? तव्हां सियाफ़त था कयो। सियाफ़त जेकॾहिं कंदो त नतीजा ख़राब निकिरंदा। जेको सवाल कयां थो, मां चवां थो त मंज़रनामो कराची जो PSP को बि मिसहैप थियो, ॿुधो, को बि मिसहैप थियो, हिननि जो जेको अल्ताफ़ हुसैन जी जेका फॉलोइंग आहे हिकदमि ख़तमु न थींदी। उनजा मुख़्तलिफ़ तव्हांखे एपिसोड्स नज़र ईंदा ऐं उन में जेकॾहिं को महाज़राई थी वञे, छो त ॾिसो न, कुझु त माण्हू हूंदा न जेके हुन सां भला निकिता आहिनि न, ख़ौफ़ खे हुननि ओवरकम करे उहे निकिता न जो। न त सभ खां आसान तरीक़ो हुयो फारूक सत्तार वांगुरु कलाबाज़ी खाई जेको आहे चुप करे वेही रहिया वञे। पर वॾी ॻाल्हि इहा त हीअ जेके अॼु जेका क़यादत साम्हूं आई आहे,
इहा क़यादत अगस्त जे महीने में जॉइनिंग कई आहे लॻभॻि अगस्त ऐं पंहिंजो हिन में माना हिन साल ई जॉइन कयो 16 में जॉइन कयो अथऊं ऐं इहा जेका क़यादत आहे इहा माज़ी जी लेफ्ट जी क़यादत हा डॉक्टर ज़फ़र हसन मां त हैरान थी वियो आहियां ज़फ़र आरिफ़ ज़फ़र आरिफ़ ऐं मोमिन ख़ान मोमिन NSF जो सदर हुयो फ़लसफ़े जो असांजो प्रोफेसर हूंदो हुयो कराची यूनिवर्सिटी में मां त हैरान थी वियो ॾिसी ॾिसो न हाणे उहो क्लास तो ॿाहिरि निकिरे जेको जेन्युइनली जेको माना त इन लाइ तयारु आहे त ठीकु आहे जेकॾहिं असांखे महादराई करणी पई त असां कंदासीं त हाणे इहो जेको ट्रेंड आहे ऐं ॿी हिन में ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायांव त इन में मूंखे इहो बि अंदेशो आहे त थी सघे थो त जेकी ॿियूं मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे हिननि खे स्पेस ॾियनि ऐं भली उहे शायदि हिन ते क्रैकडाउन न कनि सिविल जेका लीडरशिप आहे ऐं उन में बि हिकिड़ो प्रॉब्लम ॿियो पैदा थी वञे त सिर्फ़ु जेको आहे एस्टेब्लिशमेंट हिननि जे ख़िलाफ़ु थी वञे हे हिन सां गॾु हुजनि छाकाणि त इहो जेको नओं जेको इहो ट्रेंड पैदा थियो आहे ॾिसूं इट इज़ टू अर्ली टू से पर जेकॾहिं हू निकिता आहिनि हाणे इहे उहे माण्हू आहिनि जिन जो वरी बि रेपुटेशन सुठो आहे कंवर ख़ालिद यूनुस वग़ैरह जेके आहिनि इहे पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि हाणे इहे अची वेठा आहिनि हाणे इन्हनि खे कंहिं हिते विहारियो आहे हिन जे पुठियां छा आहिनि कहिड़ा फोर्सिस आहिनि UK में जेको आहे अल्ताफ़ हुसैन खे उन्हनि करे छॾियो आहे बरी ठीकु आहे अमेरिका बिल्कुलु मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं हुनजी स्टेटमेंट्स जेके अचनि थियूं स्टेट डिपार्टमेंट जूं या वाइट हाउस जूं उहे ॾाढो विच वारो रस्तो था अख़्तियार कनि कॾहिं कॾहिं MKM सां गॾु बीठा आहिनि माना विज़िट कयूं हाणे हुनजो एम्बेसडर काउंसिल जनरल थी विया हुआ त यानी इहे सभु मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ा जेको आहे सो टेल साइंस आहिनि जेके ॿुधाइनि था त MKM अल्ताफ़ ग्रुप जेको आहे उहो बेशक उहो खणी हिन वक़्तु मंज़रनामे तां हटी वियो आहे पर ख़तमु न थी वियो आहे दे आर डाउन बट दे आर नॉट आउट येट पर हू इलेक्ट्रो पॉलिटिक्स कीअं करे सघंदा सिर्फ़ु इलेक्ट्रो पर हो त कंदा ई कोन हो कंदा अलामती सियाफ़त हाणे हो अलामती सियाफ़त कंदा छाकाणि हेल्थ ते हुननि जी वॾे में वॾी स्ट्रेंथ जेका रही आहे 85 खां वठी जॾहिं मेयर जेको चूंडियो कराची जो फारूक सत्तार इल्ताफ़ जो गेम हुई न इल्ताफ़ जो सॼो इल्ताफ़ हुयो सॼो इल्ताफ़ हिन वक़्तु पंहिंजो अलामती मज़ामती उहे माण्हू हाणे जिन जो हिकिड़ो माज़ी सुठो रहियो आहे जेके एजुकेटेड क्लासिस आहिनि जेके आर्टिकुलेट आहिनि जिन खे जेके बीह सघनि था जेके कोर्ट्स में वञी सघनि था माना जेको हिकिड़ो आइडियोलॉजिकल चइजे आइडियोलॉजिकल खणी वधीक सख़्तु लफ़्ज़ आहे पर बहरहाल जेका बहितर क़यादत आहे हिन वक़्तु उर्दू स्पीकिंग जी उनखे उन सां अलायंस लॻे थो त अल्ताफ़ हुसैन कयो आहे त जीअं मां सिम्बॉलिक प्रेज़ेंस पंहिंजी रखां ऐं जिते मौक़ो मिले त मां पाण खे वधीक अञा पंहिंजी जेका फॉलोइंग आहे उनखे एक्सपोज़ कंदो रहां ऐं जेतिरो वधीक मज़ामत कंदा ओतिरो वधीक हिननि जो डिवालपणो निकिरंदो कंहिंजो मौजूदा MKM पाकिस्तान ऐं PSP जो छो त ॿई साफ़ लॻे थो त एस्टेब्लिशमेंट सपोर्ट थी करे न पर जेकॾहिं उहे ईंदा मिनिस्ट्रीज़ में ईंदा पंहिंजो हुननि में ईंदा मेयर थिया वेठा आहिनि उहे सर्व कंदा अची रोडूं ठाराईंदा रस्ता ठाराईंदा माण्हुनि खे नौकरियूं कंदा त जेको कंहिं ज़माने में जीअं पॉपुलर थियो हुयो पंहिंजो मुस्तफ़ा कमाल जहिड़ो माण्हू पॉपुलर थियो हुयो 400 अरब रुपया हुया जेके मुशर्रफ ॾिना हुया पॉपुलरिटी इहा हुई पूरे सिंध जो रूरल सिंध जो सॼो पैसो जेको आहे कराची ते लॻायो वियो उनखां पोइ उनखे फुल छुटी हूंदी हुई जंहिंखे मर्ज़ी पे मारियो जंहिंखे मर्ज़ी पे कढी ॿाहिरि फिटी कयो जंहिंखे मर्ज़ी पे प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो जेको वणेव कयो मुशर्रफ जा लाडला हूंदा हुआ उन वक़्तु जनरल जा उहो का कारकर्दगी कोन हुई उहा वधीक जेको कंप्लीट स्टेट जो जेको पूरो जेको हिकिड़ो पावर हुयो जेको हिन जे हथ में हुयो तंहिंजे करे हिन वटि लीवरेज हुई जंहिंखे मर्ज़ी पवे पई हे जेको आहे सो उन्हनि खे नवाज़े सघनि पिया ऐं पोइ बि छा कयूं भर्तियूं कयूं चाइना कटिंग कयूं थोरी घणी ब्रिजिस ठहियूं रोड पोड ठहिया पर बाक़ी त हिननि सॼो जेको कमु इहो ई कयो तव्हांजे ख़्याल में हीअ जेको अॼु मूव थी आहे इहो तव्हांखे लॻे थो त जेका पाकिस्तान जी हुकूमत आहे ऐं पंहिंजो रियासती इदारा आहिनि जन हिन खे रोकणु पियो चाहियो अल्ताफ़ हुसैन खे जन रिएक्ट कयो अल्ताफ़ जे उन बयान ते जेका उन 22 अगस्त वारी स्पीच ते अॼु उन्हनि जे साम्हूं उन्हनि जे मुल्क जे अंदरि उनजी लीडरशिप अची वई प्रेस क्लब जे अंदरि प्रेस कॉन्फ्रेंस थी वई ऐं पूरनि TV स्क्रीन जेके आहिनि उहा प्रेस कॉन्फ्रेंस ॾेखारे बि छॾी वॾो बैकलैश आहे इहो तमामु वॾी एम्बेरसमेंट आहे हू पंहिंजो शो करे विया ऐं ॿुधायूं त असां रिझूं कोन था कंहिंखां वक़फ़ो वठूं था वक़फ़े खां पोइ मोटी चीन खे गुफ़्तगू अॻिते ॿुधायूं था नाज़रीन वक़फ़ो वठूं था वक़फ़े खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी जेका गुफ़्तगू आहे जेका रैली आहे सुभाणे उन हवाले सां शाह बस्तो साहिब सां ॻाल्हाईंदासीं पीपल्स पार्टी जे 12 अक्टूबर जे
शहीदनि जी यादि में सुभाणे रैली कढी वेंदी। मिलूं था वक़्फ़े खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हले थी मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ऐं सुभाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां कराची जे अंदरि बिलावल हाउस खां कारसाज़ ताईं रैली कढण जो ऐलान कयो वियो आहे ऐं उनजी क़यादत जेका आहे पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु कंदो। 18 अक्टूबर 2007 ते जॾहिं बेनज़ीर भुट्टो साहिबा दुबई खां वापसि आई हुई ऐं हिकु वॾे अरसे ताईं हुन जेका जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ जॾहिं वापसि आई हुई त लखनि जी तादाद में माण्हू जेके आहिनि उहे हुनजे इस्तक़बाल लाइ पहुता हुआ ऐं उन ॾींहुं धमाको बि थियो हुयो। उन मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासूं। असां सां अॼोके प्रोग्राम में मौजूदु आहे मुल्क जो नामियारो दानिश्वर तजनिगार शहाब उस्तो साहिबु। अचो तव्हां सां गुफ़्तगू। साईं, 18 अक्टूबर जी यादि में शहीदनि खे यादि करण लाइ रैली बिलावल साहिबु क़यादत कंदो। साईं, वाक़िअ तमामु वॾो हुयो, हिकिड़ो पाकिस्तान जी तारीख़ जो हिकिड़ो छिरकाईंदड़ वाक़ियो हुयो ऐं उनखां बि वधीक जेका मूंखे इंस्पिरेशन मिली त बेनज़ीर साहिबा बजाए ख़ौफ़ज़दा थियण जे या फ्लाइट वठी दुबई या लंडन वेहण जे ॿिए ॾींहुं सुबुह सां लियारी वई हॉस्पिटल वई, जिला हॉस्पिटल सभिनी ने वई, सभिनी सां मिली, उन्हनि जे घरनि में वई। उनखां पोइ मुस्तक़िल रोड ते रही, लिकी कोन ऐं शहीद बि रोड ते थी। इहो आहे फ़र्क़ु। स्पिरिट जेको आहे 18 अक्टूबर जो इहो स्पिरिट आहे त ख़ौफ़ खां निकिरी लीडर जेसि ताईं ॿाहिरि अवाम जे अंदरि नथो वञे तेसि ताईं उनजी सियासत ज़िंदा नथी रहे। हिकिड़ी अवामी सियासत। बाक़ी हाणे तव्हांखे रिमोट कंट्रोल ते सियासत करणी आहे ऐं अवाम जा हक़ ऐं अवाम जो खून जेको आहे सो रत पीअणी आहे, उहो त हुन लाइ ज़रूरत ई न आहे तव्हांखे। सो 18 अक्टूबर जी जेका स्पिरिट आहे उहा बेसिकली हिकु त उन्हनि जालनि जी शहादत, कमिटमेंट, लॉयल्टी ऐं ॿियो बेनज़ीर साहिबा जो जेको शुजात जेका हुई, बहादुरी जेका हुई। ऐं मां त मतिलबु बम जी मूंखे तवका न हुई, मूंखे ॾाढो भउ पियो थिए जॾहिं बीठी हुई ट्रक में बग़ैर कंहिं जेको आहे सो बुलेट प्रूफ शीशे जे ईअं ओपनली बीठी हुई। हालांकि हुन में उहो पोर्शन ठाहियो बुलेट प्रूफ जो न उहो हेठि हुयो, हा, मथे त ओपन बीठी हुई, पर हू उते न बीठी मुंहिंजो जेको पोर्शन लाइ ठाहियो हुयो। सो उहो इहा जेका शुजात जेका आहे, दिलेरी जेका आहे, उहा ॾाढी रेयर आहे, ॾाढी रेयर आहे। इन क्लास में इहा ॾाढी रेयर आहे जंहिंमें जेकॾहिं ब्लड प्रेशर बि तव्हांजो थोरो थी थो वञे त हिकदमि लंडन था वञी जेको आहे सो मेडिकल चेकअप कराइनि। पर भुट्टोज़ में इहा टेंडेंसी हुई तव्हांजे इन जे करे जो अवामी सियासत कई न उन्हनि, माना मुर्तज़ा जो बि भली उनजो रफ स्टाइल हुयो पर उनजो बि स्टाइल अहिड़ो हुयो करे जो हो बेसिकली वाकई कमिटेड मोटिवेटेड पॉलिटिशियंस हुया। वो को सियासत कोन पिया कनि। सियासत उनजो यकीनन जेको आहे नतीजो हुई, पर उनजो मक़सदु जेको हुयो उहो बेसिकली इहो हो त न इन सिस्टम खे चेंज करिणो आहे। हाणे जी जेका पीपल्स पार्टी आहे वॾा ख़्वाब ॾिसंदा हुया। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो बि पंहिंजे पर में वॾो ख़्वाब जेको आहे पंहिंजो इहो त भई एटमी पावर थियां, इस्लामी दुनिया जे बुनियाद ते पूरो हिकिड़ो दुनिया जो जेको हुयो न उहो जेको थर्ड वर्ल्ड जे लीडर्स जो जेको रोमांस हुयो उन वक़्त में, सुकारनो, टीटो, नासिर, नेहरू, यानी चाउसिस्को, इहे जेके माण्हू हुया इन्हनि सां चाउसिस्को सां न मिलायोसि। न चाउसिस्को बि सही स्टालिन जे दौर खां ॾिसो, चाउसिस्को बि वार्सा पैक्ट जे मुल्कनि में ईअं मॉस्को जे अंडर न हूंदो हो। ॿिया हुनजा खणी डिक्टेटोरियल जेको बि हुनजो हुयो, पर ही वॉज़ नॉट रबर स्टैम्प न हो मॉस्को जी। इहो हुनजो अथव, हुनजी क्रेडिट आहे, हुनखे तव्हांखे ॼाणणु घुरिजे त इंडिपेंडेंट हुयो काफ़ी। त बेनज़ीर साहिबा जो जेकॾहिं सही माना में पीपल्स पार्टी जो बिलावल भुट्टो साहिब खे जेकॾहिं वाकई हुनखे मान ॾियणो आहे, हुनजे
उन जे मैसेज खे ज़िंदा रखिणो आहे त इहे जेके मज़हबी नीम मज़हबी तरीक़े सां जेके त्योहार था मल्हाइजनि जंहिंमें तासुर इहो ई आहे त शहीदनि जो हिकिड़ो जेको आहे सो त्योहार आहे बजाए इहो करण जे जेका पीपल्स पार्टी जी पॉलिटिक्स आहे जेका हुई आहे त कोन जेका हुई अवामी सियाफ़त जेका हुई उनखे ज़िंदा रखणु ज़रूरी आहे ऐं उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं फंडामेंटली पीपल्स पार्टी जी लीडरशिप पीपल्स पार्टी जो मैनिफेस्टो पीपल्स पार्टीअ जी स्टाइल ऑफ गवर्नेंस ऐं स्टाइल ऑफ पॉलिटिक्स पर मूंखे यादि थो अचे त जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब 18 अक्टूबर ते जॾहिं बि ख़िताब कयो आहे त तॾहिं हुन मुल्क जे उन जेको बेनज़ीर साहिब जो जेको एजेंडा हुई फंडामेंटलिज़म जे ख़िलाफ़ु ऐं रिलीजियस जेको एक्सट्रीमिज़म जे ख़िलाफ़ु उन ते हुन काफ़ी चिटो ॻाल्हायो आहे जॾहिं बि ॻाल्हायो सही चिटो हाणे ॻाल्हि इहा आहे त सिंध जेका हिन वक़्तु सिंध पीपल्स पार्टी अञा बि कुलनि ते खई बीठी आहे ऐं सिंध जा वञनि था जेको आहे उज़वा जिस्म जेको आहे सो सॼो रतो छाण लॻो पियो आहे सॼो सिंध हिन वक़्तु जेको आहे टुटल भॻल हिकिड़ो छा चइजे हिकिड़ी क़ाबिल रहम ऐं सूरत हाल आहे शहर जेके असांजा थी विया आहिनि ॿाहिराणियुनि जा शहर ॿाहिराणियुनि जी जेका ज़िंदगी आहे स्कूल आहिनि इस्पतालूं आहिनि रोड आहिनि गटरनि सां तव्हांजो सॼो शहर भरिया पिया आहिनि बेरोज़गारी लॻी पई आहे हाणे इन सिंध बि तव्हां ते जेतिरी बि जेका बि कुर्बानी ॾिनी आहे इन सिंध जो बि त को हक़ु आहे न तव्हां ते या न आहे सिर्फ़ु ॻाल्हाइण जे हद ताईं त फयाज़ साहिबु तव्हां इहो हक़ु पूरो कोन था करे सघो उहो माण्हू जेको हिन वक़्तु लिटरली जेको आहे सो लिंगे उघाड़ो थो घुमंदो वठे जिन जा घर टुटी विया आहिनि जेके तबाही ऐं बर्बादी जो शिकार थी विया आहिनि असांजो चीफ मिनिस्टर साहिबु पढ़ियल गढ़ियल माण्हू आहे यंग माण्हू आहे हीअ जंहिं तरीक़े सां वेही मीडिया मैनेजमेंट करे पंहिंजो इमेज ठाहिण जी कोशिशि थो करे इन सां मसइला हल थींदा छा इन सां त मसइला कोन हल थींदा कराची जे मिडिल क्लास खे ख़ुशि करण लाइ प्रोटोकॉल नहीं लेता मैं ये नहीं करता मैं भई ॻाल्हि इहा आहे त तव्हां बुनियादी मसइला हल कयो न सिंध जे अंदरि जेका हिन वक़्तु बि तबाही ऐं बर्बादी कई आहे तव्हांजे वॾेरे ऐं तव्हांजो जेको उभरंदड़ वॾेरो आहे पीपल्स पार्टी जो मिडिल क्लास जेको वॾेर की हाणे सियाफ़त शुरू कई आहे जंहिं तरीक़े सां तव्हां हुते मटा सटा करे जंहिं तरीक़े सां कंप्रोमाइज़िस करे इलीटिस्ट बार्गेन्स करे तव्हां जेको आहे लोकल गवर्नमेंट खड़ी कई आहे जंहिं तरीक़े सां आम माण्हूअ खे उते को हक़ु ई कोन्हे थो पंहिंजी ज़िंदगी जे बारे में पंहिंजे समाज जी सियासी फ़ैसिला करे सघे उहो पंहिंजा घर बचा ॿार कोन थो संभाले सघे उनजा बचा ॿार गंद में ॿार नालियुनि में ऐं गंदे पाणी में था गुज़ारनि ज़िंदगी उन्हनि जे स्कूलनि में बाथरूम कोन्हनि खे भितियूं कोन्हनि खे तव्हां त हे त मुजरमाना सियाफ़त था कनि न जिन माण्हुनि खे तव्हां गुज़िरियल 50-40 सालनि खां वठी जेके तव्हांखे कुलनि ते खणी जेको आहे पुॼाइनि था ऐवाननि में उनखां पोइ तव्हां उन्हनि खे ज़लील ख़्वार था कयो त इहा तक़रीर बाज़ीअ जो त मुक़ाबिलो कोन्हे न हीअ ॻाल्हि आहे त असांजी हिन वक़्तु सुठी ॻाल्हि थी आहे त सूबनि जे विच में हिकिड़ी कॉम्पिटिशन पैदा थी आहे केपी में हो लॻो पिया कुझु न कुझु कमु करण लाइ पंजाब में हो लॻा पिया आहिनि कुझु न कुझु कमु करण लाइ हे मूंखे ॿुधाए पीपल्स पार्टी वटि कहिड़ो हिकिड़ो कारनामो आहे जेको ॿुधाइण लाइ असांखे कन्विंस कनि था भई असां हे कमु करे छॾियो आहे सिंध में ॿुधायो चवंदा असां टे पंहिंजो बोर्डुनि खे मुंहुं ॾिनो आहे सॼो इंफ्रास्ट्रक्चर असां बोर्डूं पूरे पाकिस्तान में आहियूं पर एॾी तबाही न थी न किथे टोड़ी कोन थियो मतिलबु पाकिस्तान मतिलबु इहो थियो त पोइ हाणे उहा तबाही थी वई त बसि तबाही रहंदी न चवनि था असां उहो सॼो इंफ्रास्ट्रक्चर रिवाइव कयो आहे कहिड़ो मसलन हलो लाड़काणे छॾियो तव्हां ॿियनि शहरनि खे छॾियो तव्हां हलो लाड़काणे मूंसां तव्हां सुभाणे कैमरा खणो हलो लाड़काणे कोई चवंदो त हे उन पार्टीअ जे गादीअ जो हंधु आहे जिते पार्टी पैदा थी जिते जितां जा प्राइम मिनिस्टर निकिरंदा आहिनि उन शहर जी तव्हां हालत ॾिसो कंहिं बि शिकारपुर खां वठी कंदकोट कंबर शहदादकोट दादू लाड़काणो नवाबशाह को हिकिड़ो मूंखे शहर ॿुधायो जंहिंखे तव्हां चई सघो था हा हे हिते इंसाननि जे रहण जे क़ाबिल शहर आहे इहो तव्हां ॿुधायो मूंखे सखर हलो सखर त ॾिसो ख़ुर्शीद शाह साहिब जेको आहे ख़ुर्शीद शाह साहिब इलेक्शन खटी थो वञे हमेशा छाकाणि त उहो हाणे निकितो रोडनि ते पाण मुआइना थो करे महिरबानी कई अॻे भेरे हॉस्पिटल वियो तमामु वॾी महिरबानी कई आहे बि तमामु वॾी ॻाल्हि आहे ख़ुर्शीद शाह साहिब साईं अस्पतालनि में वियो वञणु घुरिजे था हुनजो हिकिड़ो कमु अस्पताल वञण जो वाकई वॾी महिरबानी कई माण्हुनि ते पर अस्पतालनि में हालत छा आहे छा चयो हुई तव्हांखे यादि आहे उहो बयानु छा ॾिनो हुई अस्पतालनि जो उते ऑपरेशन थिएटर जो छा हाल आहे सॼी सिंध में ट्राउमा सेंटर्स जेके ठहिया आहिनि सभु बंदि पिया आहिनि मूंखे कंहिं शिकारपुर वियुसि मां हाणे कंहिं ॿुधायो त लखीअ में स्टेट ऑफ द आर्ट करोड़नि रुपयनि जो ख़र्चु थियो आहे हिकिड़ो ट्राउमा सेंटर ठहियल
उन तालो लॻो पियो आहे। छो मतिलबु ही त हिन वक़्तु हाणे सूरत हाल असांजी इहा थी वई आहे शाह साहब जो हाणे त हिकिड़ी एब्सर्डिटी थी फील थिए, छाकाणि त एतिरो ॻाल्हाए हाणे त लॻे थो त असां भितियुनि सां था ॻाल्हायूं, छाकाणि त हिननि जे सिहत ते को असरु न पवंदो। उल्टो उहे माण्हू था पीपुल्स पार्टी में खणनि जेके करप्शन जा मेमार आहिनि। मिसाल नाला मां छो खणा, तव्हांखे ख़बर आहे कंहिंजा नाला खणी कंहिंजा नाला खणा, जेके मुख़्तलिफ़ जिन पार्टियुनि खां अचनि था उहे माण्हू, उन्हनि जो तव्हां पास्ट रिकॉर्ड ॾिसो। बहरहाल हाणे त रिसेंटली तव्हांजे शिकारपुर में जेको आहे पंहिंजो शेख साहब आयो आहे पार्टी में, सही मुबारक आहे पीपुल्स पार्टी खे। ॻाल्हि आहे त ॾिसो, मां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त पीपुल्स पार्टी सिंध जो हिकिड़ो एसेट हुयो, पाकिस्तान सिंध जो। मां इन करे थो चवां जो पाकिस्तान मां त कढी फिटी कयो अथऊंसि, इन पार्टीअ खे पाकिस्तान मां हाणे कढी फिटी कयो अथऊं, हाणे बची आहे सिंध में वञी। सिंध जो माण्हू अञा ताईं हिनखे सीने सां लॻाई वेठो आहे। हाणे हिननि ते इख़लाक़ी क़ानूनी ऐं सियासी हिननि जो फ़र्ज़ु आहे त उन्हनि माण्हुनि जो बिलो कनि, उन्हनि जो कुझु न कुझु कनि। सवनि जी तइदाद में माण्हू बेरोज़गार वेठा आहिनि, सवनि जी न, हज़ारनि जी तइदाद में, न लखनि जी तइदाद में। यस, हा, सौ इन करे थो चवां, सौ मां ॾिसी आहियूं हाणे पाण, जेके वीचारा जेके नौजवान लिटरली जेको आहे सो फ़क़ीरनि वांगुरु पिनंदा था वतनि, जिते डिग्रीअ जो को वैल्यू न रहियो आहे। वैल्यू इहो रहियो आहे त जेकॾहिं मुंहिंजो को चाचो मामो वेठो आहे त शायदि मूंखे नौकिरी मिली वेंदी। इहा सिंध वञी बीठी आहे अॼु। हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त इन सिंध में छा करणु घुरिजे। बाक़ी हाणे तव्हां 9 बजे सुभाणे सुबुह जो साईं अची वञनि ऑफिसर, मां प्रोटोकॉल न खणंदुसि, हू केयर्स, छा थींदो पोइ हिन सां? सिंध जे अंदरि गुरबत, बदहाली, वॾेर को राज, इंफ्रास्ट्रक्चर, सोशल इंफ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रियल रिवाइवल, एग्रीकल्चरल रिवाइवल, कच्ची आबादियूं जेके सिंध में 400 घणियूं 100 या 200 कच्चियूं आबादियूं कराची रेगुलराइज़ थी वियूं। इंटीरियर सिंध में वोट नथो मिले या पीपुल्स पार्टी खे? घणियूं रेगुलराइज़ थियूं आहिनि, ॿुधायो मूंखे तव्हां। हिकिड़ी कच्ची आबादी सिंध में रेगुलराइज़ कई आहे शाह साहब? ॾिसो, माण्हुनि सां धोखो न कयो ख़ुदा जे वास्ते। तारीख़ में तव्हांखे माण्हू शायदि बख़्शे बि छॾनि, तारीख़ तव्हांखे न बख़्शींदी। तंहिंजे करे बेनज़ीर साहिबा जे नाले ते तव्हां माण्हुनि खे वधीक जेतिरो तव्हां ठॻे सघियो ठॻियो, हाणे न कयो। उस्ताद साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, यकीनी तौर ते इहा ॻाल्हि ॾाढी इम्पॉर्टेंट आहे जेका उस्ताद साहब करे थो पियो त सिंध जेको चयो वञे थो त हिकिड़ो ख़ुशहाल ख़ितो आहे पाकिस्तान जो, जिते गैस तेल ऐं पोर्ट आहिनि, ऐं उहो ख़ितो जिते जेको आहे सुठी एग्रीकल्चर आहे, सुठो इरीगेशन जो हिकिड़ो निज़ाम आहे, उहो जेको किरोड़नि ते मुश्तमिल हिकिड़ी आबादी आहे, उते हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो नौजवाननि जो हिकिड़ो लाट आहे। ऐं यूथ डेवलपमेंट जेकॾहिं कई वञे ऐं प्रॉपरली मैनेज जेकॾहिं उनखे कयो वञे, उहा सिंध जेका आहे उहा दुनिया में वॾे हुन ते कॉम्पीट करे सघे थी। ऐं उहा सिंध जेका पॉलिटिकली वाइब्रेंट रही आहे, जीअं उस्ताद साहब चयो पिया त माण्हुनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, MRD में खां वठी हर दौर में जेको आहे उन्हनि कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ऐं उहा सिंध जंहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सूरत में, बेनज़ीर भुट्टो जी सूरत में वज़ीर आज़म जे पाकिस्तान खे क़दावर जेका क़यादत बि ॾिनी, ऐं उन्हनि वरी पंहिंजे जानियुनि जो कुर्बानियूं बि ॾिनियूं। उहा सिंध जेके एॾे कुर्बानियूं ॾियण खां पोइ बि जेका आहे उहा ख़ुशहाल न थी सघी आहे, ऐं उहा हिकिड़े तरक़ी जे रस्ते ते गामज़न न थी सघी आहे। यकीनी तौर ते इहो हिकिड़ो वॾो मैसेज आहे 18 अक्टूबर जे शहीदनि जे हवाले सां बि, जीअं उस्ताद साहब चयो पिए त जेको मैसेज आहे उहो इहो आहे त जॾहिं 18 अक्टूबर ते बेनज़ीर आई पए, बेनज़ीर भुट्टो साहिबा जो पैगाम बि इहो हुयो, जेको टाइटल स्लोगन हुयो उनजी कैंपेन जो हिते अचण जो, बेनज़ीर आएगी रोज़गार लाएगी। ऐं रोज़गार जो मतिलबु इहो न आहे त सरकारी नौकरी ॾींदी, रोज़गार जो मतिलबु आहे त इकनॉमिक एक्टिविटी थींदी ऐं इंडस्ट्रियलाइज़ेशन थींदी, एक्टिविटी थींदी, इकनॉमिक एक्टिविटी थींदी, उनजे करे माण्हुनि लाइ रोज़गार जा ज़रिया पैदा थींदा। ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि खे जी कैपेसिटी बिल्डिंग कबी, स्किल डेवलपमेंट कबी, जंहिंसां माण्हू न सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि बल्कि दुनिया जी जेका जॉब मार्केट आहे उनजे अंदरि पंहिंजो शेयर जेको आहे असांजा माण्हू वठी सघंदा। पर हेल ताईं उन हवाले सां असांखे कुझु नज़र नथो अचे। सिंध जेका आहे उनमें जीअं तइलीम जे हवाले सां इमरजेंसी जो निफ़ाज़ कयो वियो आहे, पर सिंध जी तइलीम जो निज़ाम जेको आहे
उहो वर्स्ट सम्झो वञे थो पाकिस्तान जे अंदरि। गुरबत जेका आहे उहा सिंध जे अंदरि ॿियनि सूबनि जी भेट में वधीक सम्झी वञे थी ऐं इहा ई साॻी सूरत हाल जेका आहे उहा असांजे हर इदारे जी आहे। जीअं ट्रामा सेंटर जो मिसाल ॾिनो वस्तो साहब, ईअं सिंध जे अंदरि सरकारी पंहिंजो सरकार जा ठहियल जेके बि इदारा आहिनि उहे अवाम जी भलाई ऐं बहितरी लाइ कोरोल अदा कोन पिया कनि। तंहिंजे लाइ सुभाणे जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु स्पीच कंदो ऐं इहा रैली जेका आहे उहा शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश कंदी, उन वक़्तु यकीनी तौर ते उन सॼे इहे जेको गुज़िरियल पंहिंजो 5 ॾहाकनि जो 5.5 ॾहाकनि जो जेको सफ़र आहे जंहिंमें पीपुल्स पार्टी जे लाइ माण्हुनि जेको आहे पंहिंजो रत सत ऐं हर क़िस्म जी कुर्बानी ॾिनी आहे, सुभाणे यकीनी तौर ते उन जेको स्पिरिट आहे जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो साहिबा जी सूरत में असांखे नज़र ईंदो हुयो, उन जे रिवाइवल जो बि को किरणो नज़र अचणु घुरिजे ऐं सिंध जी जेका हुकूमत आहे पीपुल्स पार्टी जी उन ते बि को उहो मैसेज रिफ्लेक्ट थियणु घुरिजे त हीअ शहीदनि जी पार्टी आहे, हीअ हिकु आम पार्टी न आहे। हिन जी पार्टी जे बुनियादनि में अवाम जो ऐं क़यादत जो खून जेको आहे उहो पियल आहे। तंहिंजे करे हिन खे पार्टी खे आम रिवाजी पार्टियुनि वांगुरु कुझु माण्हुनि जे लाइ कुझु ख़ानदाननि जे हुनजे बजाए हिन खे अवाम जी वसी तर मफ़ादनि लाइ ऑपरेट करणु घुरिजे ऐं उहो जेकॾहिं मैसेज वाक़ई बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ॾियण लाइ कामयाबु थी वञनि था त जीअं वस्तो साहिबु चयो इहा हिकिड़ी तमामु वॾी पेशरफ़्त हूंदी। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाट खे इजाज़त सदाईं गॾु।